ॻड़्ही यासीन भरिसां ॻोल्हड़ो थाणे जी हद में पुलिस जो सरपरस्ती हेठि ॾांदन जा शौक़ीन ॾांदन जे गोए रोज़ जो मामूल बणाए छॾियो। SHO ॻोल्हड़ो रफ़ीक अहमद बिरोही ऐं वॾो मुंशी हज़ूर बख़्श वधियो गोए जे शौक़ीननि खां ₹1000 रिश्वत वठी गोए हलाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, जिते माण्हू पहुची जुआ हलाए रहिया आहिनि। इन गोए में जहिड़ींदड़ धुरनि जा माण्हू पिणु अचनि था ऐं जुआरनि में हर रोज़ मुंहुं मारियूं रोज़ जो मामूल बणियल आहे। अहिड़े मामले सबब इलाइक़े वासियुनि में ताव पखिड़ियल आहे, जॾहिं त अहिड़े अमल सबब नौजवान नसुल तबाही तरफ़ वधी रहियो आहे। इलाइक़े वासियुनि ॾियाई जे लाड़काणो SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त कुझु महीननि खां पुलिस जी सरपरस्ती में ॻोठ शहबाज़ सेलरो में हर रोज़ ॾांदन जी गोए हली रही आहे, जंहिंमें पूरे ज़िले जे ॾांदन जा शौक़ीन अचनि था ऐं लखें रुपयनि जी जुआ करे रहिया आहिनि। हुननि चयो त असांखे ख़दशो आहे त हिते जहिड़ो न थिए, तंहिं करे अहिड़े करप्ट SHO रफ़ीक अहमद बिरोही ऐं वॾो मुंशी हज़ूर बख़्श वधियो खे हटाए जुआ बंदि कराए माण्हुनि खे तबाही खां बचायो वञे। ॿी सूरत में पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। रिपोर्ट सिराज अहमद सिटी न्यूज़ ॻड़्ही।